नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची पुलिस कंहिं बि वारदात जी शुरूआत रिपोर्ट घर वेठे कुछ सेकंडनि में दाख़िल कराइण लाइ हिकु ऐप मुतारिफ़ कराए छॾियो आहे। कराची पुलिस चीफ डॉक्टर अमीर शेख मूजिब कंहिं बि वारदात जी तुरत रिपोर्ट दाख़िल कराइण ऐं मदद हासिल करण में जदीद तरीन मोबाइल फ़ोन एप्लीकेशन तैयार कई वई आहे, जंहिंजी मदद सां शहरी घर वेठे मोबाइल फ़ोन गाॾी फुरजण या कंहिं बि चोरी धाड़े या कंहिं बि क़िस्म जी वारदात जी कुछ सेकंडनि में शुरूआती रिपोर्ट दाख़िल कराए सघंदा। अमीर शेख ॿुधायो आहे त इहा एप्स एप्लीकेशन कराची शहरनि लाइ नए साल जो तोहफ़ो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सिफ़ारत खाननि जी सिक्योरिटी ऐं फौरी मोट जो बि ऑप्शन रखियो वेंदो। ऐप जी मदद सां कराची में समूरी दुनिया जी सिफ़ारत खाना बि कुझु मिंटनि में पुलिस खां मदद हासिल करे सघंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।